सखर डिवीजन में ठिकरन जे थावन जे करे मशहूर शहर ठिकराठो क़दीमी शहर जेको 50,000 आबादी रखंदड़ आहे हिन जदीद दौर में हितां जा रहवासी पत्थर जे ज़माने वारी ज़िंदगी गुज़ारे रहिया आहिनि। ठिकराठो शहर में मिठे पाणी जी सहूलियत न हुजण जे करे हितां जा रहवासी ॾूराहनि इलाइक़नि में गॾा गाॾनि मोटरसाइकिलनि ऐं पेरे पंधु झरियुनि मटकनि ऐं कूलरनि में पाणी भरण ते मजबूर आहिनि। ठिकराठो जो पाणी खारो हुजण जे करे हितां जा रहवासी केतिरनि ई मूज़ी मर्ज़नि में मुब्तला आहिनि। हितां जे रहवासियुनि सिंध टीवी सां ॻाल्हाईंदे चयो त पाणी ॾाढी तकलीफ़ आहे। असां तक़रीबन भी 4 खां 5 किलोमीटर बाइकनि ते वञी करे पाणी भरण वेंदा आहियूं। पाणी जी तकलीफ़ आहे, खारो पाणी आहे, माण्हू छोकिरा नंढा जेके आहिनि असां बीमार थी पिया आहिनि। माना ज़िंदगी जो बिल्कुलु अहसासु न आहे। एतिरे क़दुरु असांजी माना बेवस थी करे वस वारनि खे अपील पिया करियूं त घटि में घटि ठिकराठ जे माण्हुनि खे घटि में घटि मिठे पाणी जी सहूलियत ॾिनी वञे। अपील आहे त असांखे पाणी जी सहूलियत महिरबानी करे ॾिनी वञे। बीमारियूं आहिनि काफ़ी आहिनि, कोड़े पाणी जे करे असांखे वधि में तकलीफ़ ई आहे त असांखे मिठो पाणी ॾिनो वञे। ठिकराठो जे रहवासियुनि हुकूमत सिंध ऐं वफ़ाक़ खां पाणी जी फराहमी लाइ तकड़ा उपाउ वठी करे संदन ज़िंदगियूं बचाइण जी घुर कई। कैमरामैन बासित महर सां गॾु मजीद महर, सिंध टीवी न्यूज़, ठिकराठो।